दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। सिंध जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ 2-3 मिंटनि जो वंड मुंहिंजी सम्झ जो तव्हां साथियुनि सां वंडियूं था। उहो कीअं? मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जो वाहिद हिसो सिंध आहे जंहिंमें अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि सिंधी माण्हुनि जो इहो आवाज़ मुंहिंजे कननि ताईं ॿुधण में न आयो आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे कननि ताईं बि इहो ॿुधण में न आयो हूंदो त सिंध आज़ादु थिए, सिंध अलॻि थिए ऐं पोइ फलाणे मुल्क सां गॾिजे। मिसाल तौर ख़ैबर पख्तूनख्वा या KPK जे माण्हुनि सां तव्हां मिलंदा न, तव्हांखे जवाब में इअं ज़रूरु चवंदा त असां आज़ादु थियूं त असां अफ़गानिस्तान सां गॾिबासूं। लिल्लाहिल अमर हूंदो। जेकॾहिं तव्हां बलोचनि सां मिलंदा या बलोचिस्तान जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदा, तव्हांखे ॿुधाईंदा त असां जेकॾहिं बलोच आज़ादु था थियूं त जेके ईरान जी पट्टी जो बलोच आहे इन्हनि सां गॾिजी असां हिकु मुल्क ठाहींदासूं। पर जेकॾहिं पंजाबी सां तव्हां मिलंदा, जेको कोम्परस पंजाबी आहे, उन खां पुछंदा न, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त जेको ग्रेंडर पंजाब आहे, माना जेको हिंदुस्तान जे हिसे में पंजाब आहे, उहो पंजाब ऐं सिंध वारे पंजाब खे गॾे असां मुल्क ठाहींदासूं। पर सिंध जो माण्हू कॾहिं बि इएं न चयो आहे त असां जेकॾहिं आजपो था वठूं, ख़ुशहाली था वठूं या आज़ादी था वठूं त असां पंहिंजो हिसो या सिंध फलाणे मुल्क सां गॾु कंदासूं। न, उहो इन करे जो सिंध पंहिंजे हज़ारे सालनि जी तारीख़ में हिकु अलॻि मुल्क, अलॻि वतन रही आहे, जंहिंजी ॿोली आहे, जंहिंजी तारीख़ आहे, जंहिंजी तहज़ीब आहे, जंहिंजूं सकाफ़त आहे, जंहिंजूं ख़ुदि जाग्राफ़ी हदूं आहिनि ऐं हज़ारे नेमतूं आहिनि हिन धरतीअ खे। इन करे जॾहिं सिंधी माण्हुनि इहो क़तन नाहे चाहियो त पोइ बि हीअ सूरत हाल सिंध जी छो बीठी आहे। मिसाल सिंध जे आजपे लाइ, सिंध जे ख़ुशहाली लाइ, सिंध जे आज़ादीअ लाइ अलाए केतिरियूं सिंध में जमायतूं आहिनि, तंज़ीमूं आहिनि, पार्टियूं आहिनि जेके सियासत कनि पियूं, सियासी अमल में मौजूदु आहिनि। हज़ार तनक़ीद हूंदे बि कॉम्प्रेस धुरनि ते पोइ बि जॾहिं बि सिंध मथां ॾुखियो वक़्तु आहे त कॉम्प्रेस धुरियूं सभिनि खां अॻिते आयूं आहिनि, सभिनि खां वधीक एनर्जी उन्हनि धुरनि ई ॾिनी आहे। पोइ उहो ॿिटो निज़ाम हुजे सिंध जो, पोइ उहो ॿेटनि जो मामिलो हुजे, थर कोयले जो मामिलो हुजे या को ॿियो हुजे, जेको सिंध जो युथ आहे, जेको नौजवान आहे, जेको कॉम्प्रेस धुरनि सां गॾु वेठो आहे। छो जो जेकॾहिं कॉम्प्रेस धुरियूं सिंध मां कढूं था, मिसाल था रखूं हिकिड़ो सवलो, जेकॾहिं कॉम्प्रेस धुरनि खे सिंध मां अलॻि करे बीहारियूं था त बाक़ी ॿी कहिड़ी धुर बीहंदी? पीपल्स पार्टी जो हिकु वज़ीर क़ौमी असेंबली में मूं हुनजो वीडियोज़ ॿुधो, उहो चवे थो त आउं जसपेश थो करियां बिलाल साहब खे ऐं पीपल्स पार्टी खे, जन अॼु ॾींहं ताईं जेको सिंध जो कॉम्प्रेस आहे उनखे रोकियो आहे, भित सां लॻायो आहे ऐं बीहारियो आहे। न त अॼु जीअं तहफ़ुज़ मूवमेंट वारा, अली वज़ीर वारा ऐं दरावड़ वारा अॼु असेंबली में पहुता आहिनि, ईअं अलाए केतिरो पाकिस्तान जे असेंबली में सिंध जे कॉम्प्रेस जो हिसो हुजे हा जंहिंखे पीपल्स पार्टी रंडायो आहे। इहो आउं कोन, इहा ख़ुदि रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे जेको पीपल्स पार्टी जो ज़िम्मेवार माण्हू क़ौमी असेंबली में बयानु कंदे ॿुधाए थो त इहे जॾहिं एतिरियूं जमायतूं में आहिनि, इहो एॾो जेको एनर्जी आहे, एॾो जेको पावर आहे, इहो जेको युथ आहे, जंहिं वटि इहो क्रोध आहे, जंहिं वटि इनखे वाक़ई में पीपल्स पार्टी समेत ॿियनि जेके माण्हू असां वटि या ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि जी तनक़ीद धिक्यो न आहे पोइ हिते, उन्हनि जी सियासत समेत उन्हनि जे ख़्याल, उन्हनि जे अमल खे धक न आहे आहियूं। मुंहिंजी सम्झ में हयो आहे। छो जो पलीअ साहिब अॼु ॾींहुं आख़िर ताईं चवंदो रहे थो साईं GM से मुंहिंजो चवणु न वरितो। हुनजी हिकिड़ो मशहूरु कोटेशन आहे, यूट्यूब ते पियल अथसि। हू चवे थो मां साईं GM से जॾहिं बि जेतिरा बि दफ़ा वियुसि, जंहिं बि मसइले ते असां साईं सां ॻाल्हायोसीं, साईं ख़िदमत कंदो, कचहरी कंदो, ॻाल्हाईंदो, वेहंदो, पर हुनखे जेको कमु करिणो हूंदो उहो पाण करे छॾींदो। जीअं अॼुकल्ह ताज़ो एक्शन सिंध एक्शन कमेटी में हले पियो। मूंखे ॿुधाए पियो हिकिड़े साथी त चईं असांखे कॉम्प्रेस धुरियूं जेके आहिनि उते जॾहिं एक्शन कमेटी प्रोग्रामनि में वञूं था त 3 नंबर बि नथा सम्झनि। मूं हुनखे चयो त इहा सही ॻाल्हि आहे। उहो इन करे जो अॼु ॾींहं ताईं जेका ॿेटनि मावरे मामले खां बिना जेके बि सिंध जो जहिड़ो बि इशू हुजे उन्हनि ते जेका बि जंग हई आहे, जेका बि एनर्जी ॾिनी आहे, उहा सभु कॉम्प्रेस धुरनि ॾिनी आहे। इहा का तारीफ़ या लिकल ॻाल्हि कोन्हे, तोड़े जो हुननि ते हज़ार तनक़ीदूं आहिनि। जॾहिं इहा ॾिनी विया त पोइ इहे पोइ बि अहिड़नि मसइलनि ते गॾु बाक़ी ॿियूं धुरियूं हुन सां छो नथियूं विहनि? मिसाल एक्शन कमेटी में ख़ालिक जूणे जेके नथा ॾियनि दावत, या नथो अचे, या एयाज़ लतीफ़ अली जो नथो अचे, या अहिड़ियूं खोड़ साथियूं धुरियूं, या सिंध में हिकु नओं ट्रेंड लथल आहे त अलाए केतिरा फोरम आहिनि जंहिंजे थ्रू सिंध में सियासत थिए पई। मिसाल गुम थियल माण्हुनि लाइ सिंध सभा फोरम जे थ्रू सियासत हले पई न। इहा हिकु सियासी पार्टी छो हूंदी करे? उहो आउं इन करे थो चवां त जॾहिं फोरम हूंदा, अकेला शख़्स हूंदा, सियासी अमलनि में हूंदा, उहो शख़्स गुम थो थिए, उहो शख़्स विकिजे थो, उहो शख़्स भॼी थो वञे, उहो शख़्स क़ैद थी थो वञे त पोइ उहो फोरम केॾांहुं हलियो वेंदो?
पर जेकॾहिं तंज़ीम आहे, पार्टी आहे, उहा उन मैदान अमल में उन अमल सां हले थी, सियासी अमल सां, उहो हिकु माण्हू न आहे, उहो हिकु सियासी ढांचो आहे। हिकु वेंदो त ॿियो, ॿियो वेंदो त ॿियो, टियों वेंदो त चौथों, हुनजो हिकिड़ो सियासी ढांचो हूंदो आहे। हिक ॿिए जी जॻह ते कमु करण लाइ हुननि वटि गुंजाइश हूंदी आहे। त सिंध में जेके अञा ताईं सियासी पार्टियूं नयूं नयूं ठहनि पियूं या जेके फोरम ठहियल आहिनि, इहे गॾियल कंहिं सियासी पार्टियुनि सां कमु छो नथा कनि? इहो सुवाल आहे तव्हां सभिनि सां, त छो नथा कनि? इन जे पोयां कहिड़ा सबब आहिनि? नंबर 2, वॾी ख़ुशनसीबी आहे, मां पंहिंजो पाण खे माना इहो सोचींदे ख़ुशि थींदो आहियां त मूं अॼु ॾींहं ताईं दाऊं कयूं त घटि में घटि सिंध जे मसइलनि ते सिंध जूं सभु सियासी जमायतूं गॾु वेहनि, गॾु थियनि, उहो एक्शन कॉमेडी जे सूरत में या ॿियनि में गॾु वेठा आहिनि, गॾु थिया आहिनि। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। त जॾहिं असां कंहिं बि दुनिया जे मुल्क सां पाण ॻंढिजण लाइ तयारु न आहियूं, सिंधी आहियूं, ॿोली आहे, तारीख़ आहे, तहज़ीब आहे, वतन आहे, जाग्राफी हदूं आहिनि, दरियाव आहे, सामूंडी पटियूं आहिनि, जबल आहिनि, गिरनेट पत्थर आहे, सोन आहे, कोयलो आहे, तेल आहे, गैस आहे, ज़रखे ज़मीनूं आहिनि, बाग आहिनि, मेवा आहिनि, वण आहिनि, माना जंहिं बि ख़ुदा जी नेमत जो नालो खणो उहे सभु हिते मौजूदु आहिनि सिंध में। पोइ बि असां सिंधी माण्हू अॼु उन कंडीशन ते पहुतल आहियूं जो माण्हू बचा पालण लाइ परेशान आहे। इन अहिड़े निज़ाम में, इन अहिड़े दौर में पाण गुज़रूं था या हलूं था, पोइ बि असां पंहिंजो पाण में नथा जुड़ूं छो? छा सिंधी माण्हुनि खे कॉम्प्रेस धुरनि खे इक़्तिदार में वञणु न खपे? मिसाल तौर साईं जलाल मोहम्मद शाह हुआ या अहिड़ियूं कॉम्प्रेस धुरियूं खोड़ आहिनि जेके इलेक्शन जी सियासत कंदियूं, छो न वञणु खपे? मुंहिंजो सवाल इहो आहे त छो न वञणु खपे? वञणु खपे न। दुश्मन सां तव्हां सभिनि महाज़न ते विढ़ी सघो था न। औरत माना विंग छो न हुजे सिंध जी सियासत में? हिकिड़ो सॼो बराबरी जे बुनियाद ते अधु हिसो असांजे सिंध जी औरत आहे न। जेकॾहिं उहा सियासत खां कटियल रही, रुगो घर जे कम में रही, त अधु आबादी त असांजी घर जे कमनि में रंढिजी वेंदी। उहा सियासत में छो नथी अचे? छो न अचणु खपे? अचणु खपे न। इन करे हे वंडो जेको ख़्यालु मुंहिंजे जो जेको तव्हां सां वंडियो अथऊं, त जेके इहे फोरम आहिनि सिंध में, जेके फोरम जे थ्रू सियासत कनि पिया, कंहिं सियासी धुर ईंदी, इहा साॻी सियासत कनि, इन साॻियुनि सवालनि ते निकिरनि, इन ते एतिराज़ कोन्हे को, पर का तंज़ीम निकिरे न। फोरमनि खे गॾिजी तंज़ीमुनि सां कमु करणु खपे। पर जेकॾहिं तंज़ीमुनि सां कमु नथा कनि त ॿियो आख़िरी ॻाल्हि जेका तनक़ीद आहे, जेकॾहिं इन जी भेट में मूं ते तनक़ीद थिए त वाजिबु आहे, करे सघिजे थी। छो जो मुंहिंजी राय आहे, सिंध में हिकु नई सियासत जो 8-10 सालनि खां वठी हिकिड़ो नओं तरीक़ो लथल आहे। माण्हू गुम करायो, माण्हू मारायो ऐं माण्हू खणायो त जीअं उन्हनि जूं फैमिलियूं सॼियूं जो सॼियूं तव्हां सां सियासत कनि। छो जो बाक़ी उन्हनि माण्हुनि जो सिंध में सियासी को बैकग्राउंड रहियो कोन्हे। इन करे जेकॾहिं माण्हू खजी वियो, माण्हू गुम थियो या माण्हू मरी वियो, त पोइ उन जी सॼी जो सॼी फैमिली तव्हां सां सॼी ज़िंदगी सियासत कंदी। पोइ तव्हां कहिड़नि बि ॾुखियनि मरहलनि में हुननि खे लाहियो। ऐं इहो थिए पियो, इहो असां ॾिठो आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध जे हिकु ॾहाके जी सियासत खे इन धको हयो आहे, इन रंधायो आहे, इन पोइते कयो आहे, जंहिंखे अञा हाणे बि टाइम आहे दुरुस्त करण जो। पाण गॾिजूं, पाण जुड़ूं, सिंध लाइ, वतन लाइ, क़ौम लाइ, दरिया लाइ, ज़रखे ज़मीनुनि लाइ, सामूंडी पटियुनि लाइ, पंहिंजी ख़ुशहाल क़ौम लाइ ऐं वतन जे आजिपे आज़ादी लाइ। जेकॾहिं पाण इन्हनि मुआइदनि ते गॾिजूं था, बीहूं था, त मुंहिंजे ख़्याल में दुनिया जी का बि ताक़त पंहिंजो पाण खे नथी ड्राए सघे, नथी लोॾे सघे। या हा मनाए। इहे तजुर्बा आहिनि, प्रैक्टिकल अमल रहियो आहे। सिंध में जेका कॉम्प्रेस सियासत अॼु ॾींहं ताईं बीठी आहे, जेतिरा बि हुन ते सवाल आहिनि, जेतिरियूं बि तनक़ीदूं आहिनि, पर जॾहिं बि सिंध मथां ॾुखियो वक़्तु आयो आहे, सिंध जो कॉम्प्रेस अॻियां अॻियां बीठो आहे। इहा तारीख़ आहे सिंध जी। पर अॼु ॾींहं ताईं हुनखे जेको पोइते धिकियो आहे, उहो साड़, नफ़रत, कीने, अना